अस्सलाम वालेकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते आयल सभिनी महिमाननि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। साथियों, इंग्लिश ग्रामर टेंसेस जी लेक्चर सीरीज़ मां अॼु पाण प्रेज़ेंट परफेक्ट टेंस सिखण जी कोशिशि कंदासीं। सो लेट्स स्टार्ट। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जंहिंखे सिंधी में ज़मान हाल कामिल या मुकमल चयो वेंदो आहे। परफेक्ट जी माना इहा आहे कामिल या मुकमल। सिंपल डेफिनेशन आहे, इट इज़ यूज़ टू शो एन एक्शन डेट स्टार्टेड इन द पास्ट एंड हैज़ जस्ट फिनिश्ड। यानी कि ज़मान जेको आहे ज़ाहिर कंदो आहे कंहिं एक्शन कंहिं कम खे जेको स्टार्ट थियो हुजे गुज़िरियल वक़्त में ऐं हाणे ई उहो कमु मुकमल थियो हुजे। हर टेंस जीअं आहिनि, टेंस जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि हैव ऐं हैज़। हैव असां यूज़ कंदा आहियूं जॾहिं असांखे सब्जेक्ट मिलियल हुजनि आई वी यू दे एंड प्लूरल। हैज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं सब्जेक्ट मिलियल हुजनि ही शी इट या वरी सिंगुलर। नोट, वी यूज़ थर्ड फॉर्म ऑफ मेन वर्ब इन दिस टेंस। यानी कि इन ज़मान में असां फॉर्म जी टी शिकिल इस्तेमालु कंदा आहियूं। आई होप तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी फॉर्म जी शिकिलियूं, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म एंड थर्ड फॉर्म। सिंधी निशानियूं। हर टेंस खे सुञाणण जे लाइ कुझु मख़सूस निशानियूं हूंदियूं आहिनि। इन टेंस खे सुञाणण जे लाइ हेठियूं निशानियूं आहिनि। आख़िर में लफ़्ज़ अची वञे चुको आहे, चुका आहिनि, चुकी आहे, चुको आहियां वग़ैरह, उहे निशानियूं असांखे ज़ाहिर कंदियूं त हीअ टेंस प्रेज़ेंट परफेक्ट आहे। इन खां अलावा जंहिं जुमिले में आख़िर में यो आहे या आहिनि जहिड़ियूं निशानियूं अचनि उहो बि असांजो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस ई आहे। मिसाल जीअं उहे सबक़ु यादि करे चुका आहिनि या उन्हनि सबक़ु यादि कयो आहे। ॿिन्हिनि जूं जुमिले जे आख़िर में निशानियूं अची थियूं वञनि, कयो आहे या वरी करे चुका आहिनि। ॿिन्हिनि जी माना सेम आहे। इन खे इंग्लिश में ट्रांसलेट करण जे लाइ स्ट्रक्चर इहो ई आहे, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब ऐं ऑब्जेक्ट। जीअं हिते लिखियलु आहे त ही हैज़ रिमेंबर्ड अ लेसन। नंबर सेकंड सेंटेंस आहे त मां स्कूल वञी चुको आहियां या वरी हुजे त मां स्कूल वियो आहियां, त इन खे ट्रांसलेट करण जे लाइ लिखंदासीं आई हैव गॉन टू स्कूल। यानी कि असांखे फॉर्म जी टी शिकिल थर्ड फॉर्म रखिणो आहे। हू ख़त लिखी चुको आहे या हिन ख़त लिखियो आहे, ॿिन्हिनि जी माना सेम आहे। ॿिन्हिनि खे ट्रांसलेट करण जे लाइ हिकिड़ो ई जुमिलो लिखंदासीं, ही हैज़ रिटन अ लेटर। रिटन इज़ आल्सो थर्ड फॉर्म। स्ट्रक्चर आहे असर्टिव सेंटेंस। असर्टिव जुमिले खे ठाहिण जे लाइ उनजो स्ट्रक्चर आहे त सभ खां पहिरियां सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ मेन वर्ब, पर मेन वर्ब जी थर्ड फॉर्म जीअं असां पहिरियां पढ़ी आयासीं, ऐं उन खां बाद में ऑब्जेक्ट। जीअं एग्ज़ाम्पल ॾिनल आहे त शी हैज़ रिटन। रिटन इज़ अ थर्ड फॉर्म अ लेटर। लेटर इज़ ऑब्जेक्ट। उन खां पोइ नेगेटिव ठाहिण जे लाइ साॻियो स्ट्रक्चर जेको असां प्रीवियस लेक्चर में दोहराईंदा आया आहियूं, त सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब प्लस नॉट, मेन वर्ब। बट हिते असां मेन वर्ब थर्ड फॉर्म रखंदासीं, छाजे करे अकॉर्डिंग टू रूल। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस आहे, हिन सां गॾु थर्ड फॉर्म रखंदासीं एंड ऑब्जेक्ट। सेम एज़ जीअं हेठि मिसाल ॾिनल आहे त शी हैज़ नॉट रिटन अ लेटर। रिटन इज़ अ थर्ड फॉर्म। ऐं हिते जीअं मथे बयानु कयल आहे त हेल्पिंग वर्ब सां गॾु नॉट रखंदासीं। स्ट्रक्चर असांजो इंट्रोगेटिव सेंटेंस जो। इंट्रोगेटिव सेंटेंस जे लाइ सभ खां पहिरियां हेल्पिंग वर्ब्स जेको आहे अॻियां रखंदासीं। कहिड़ो बि हेल्पिंग वर्ब हुजे, स्ट्रक्चर असांजा इहे हूंदा आहिनि। कहिड़ो बि हेल्पिंग वर्ब हुजे उन खे असां इंट्रोगेटिव जे लाइ हेल्पिंग वर्ब खे सब्जेक्ट खां बि पहिरियां रखंदासीं। सब्जेक्ट पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ सब्जेक्ट, पोइ मेन वर्ब, पोइ ऑब्जेक्ट। जीअं एग्ज़ाम्पल ॾिनल आहे त हैज़ शी रिटन अ लेटर। इंट्रोगेटिव एंड नेगेटिव स्ट्रक्चर में छा आहे जो उन में सभ खां पहिरियां असां हेल्पिंग वर्ब रखंदासीं, पोइ